हाय हवेलिया में मां अकेली। बस दी इहा बि वई पघड़ जे वर चढ़ी। मुंहिंजो भाणे जो सोराब खां हवेली मां खणी वियो हूंदसि। हीअ उहा ई छोकिरी आहे न जंहिंजे लाइ पीर अमजद सोराब खे बुछड़ो कयो। हाँ हाँ आदा, उहा ई आहे जंहिंखे पीर सोराब फार्म हाउस वठी वियो ऐं पीर अमजद हुनखे वापसि वठी आयो। हिन मसइले खां पोइ त पीर अमजद रासिया जो संग बि तोड़ी छॾियो आहे। अदी बेसिकली मर्द सिकणो हूंदो आहे, भले हज़ार शराफ़त जा पोश पाए। ही जेकी कमीनी दिलि आहे न सा न ज़ात ॾिसंदी आहे न पात। अची वई अथसि दिलि इन बानीअ ते। अदी तूं निभागी बानी खे इन हवेली मां कढाए। इन्ही करे ते तोखे घुरायो आहे आदा त तूं पीर अमजद सां ॻाल्हाए। मुंहिंजी त हिकु बि नथो ॿुधे। त पोइ ठीकु आहे अदी, मां वञी पीर अमजद खे सिधियूं थो ॿुधायां, ॾिसां त कीअं थो मुंहिंजी ॻाल्हि मञे। तूं पीर अमजद सां मिली पोइ वञिजा। मां तुंहिंजे लाइ चांहि मोकिलियां थी। हाँ अचो अचो अदी अचो, ज़रूरु चांहि पीबी। अच्छा त इहा ॻाल्हि आहे पीर भाई। भाऊ साईं ना मूंखे बि तॾहिं ख़बर पई जॾहिं मां ॻोठ मोटी वियुसि। इन पीर अमजद मूंखे बि ॾटो ॾींहुं मोटाए छॾियो। पीर बख्शे तूं हाणे पंहिंजी औरतुनि खे विसारे छॾ। पीर सोराब बि अॻे तुंहिंजी भाणेजी खे खणी वियो हो। हाणे बि धीउ हीर हुनजे ज़िंदान में हूंदी। ना साहब बिना सबूत जे कंहिं ते इल्ज़ाम न हण। थी सघे थो धीउ हीर पीर सोराब वटि न हुजे। नथो थी सघे थियाना, हरगिज़ नथो थी सघे। ऐं इन्हनि पीरनि जे पिरकारनि खां वाक़ुफ़ आहियां। इन में को शक न आहे। पीर उहो आहे जेको पगदार आहे। पीर अमजद वक़्त धणी हिकिड़ो मलाइका अथई। हुनजो दामन खीर जहिड़ो आहे, छो ई उजरो अथई। सोराब पीर न आहे। बसि भाऊ बसि, मूंखे रुगो पंहिंजा नंग मिलनि त मां हितां निकिरी वञा। ओ मूं वारो छोकिरो वीचारो बि इन सिलसिले में हिते आयल आहे। तव्हां बि दोस्त आहियो, भाउर आहियो, मिली मुंहिंजी मदद कयो। अदा पीर बजगर तूं दिलि न ला, असीं तोसां गॾु आहियूं ऐं पंहिंजी धीउ हीर खे ॻोल्हे लहंदासीं ऐं अधी गोरी खे हवेली मां वठी ईंदासीं। साईं ॾिना पीर भाई असांजो भाउ आहे, हुनखे ॾटा न ॾे। पाण सभई हलूं था पीर अमजद ॾे। हल ही सभई गॾिजी अर्ज़ था कयूंसि। वड़े साईं ॾिना वाह, विड़े बि वलीदाद ऐं फ़ैसिलो वलीदाद वटि। भाउ साईं ॾिना इहो इंसाफ़ आहे। अदा सियाणा पीर अमजद फ़रिश्तो अथई, हू ज़रूरु पाण सां इंसाफ़ कंदो। मां त चवां थो देरि न कयो। सम्झो था न मुंहिंजी ॻाल्हि खे? देरि न कयो, हाणे उथो। हींअर जो हींअर हली था मिलूं पीर अमजद सां। छॾियो मुर्शिद खे, सिधो था हलूं थाणे ते। हलियो था उते फ़रियाद करी। हली था पीर सोराब ते FIR कटायूं। वॾो साईं कुझु कोन कंदो। अदा साहिब न तूं तकड़ न कर। पीर अमजद सां हली मिलूं था, पोइ को क़दम खणंदासीं। छोकिरी मानी ठाहे पई, उहा खायूं त हलूं। अच्छा तो इहा हीर गुम थी वई आहे? न गुम त न थी, नंढड़ो न थियो। हीर खे तो ई गुम कयो। अम्मा तू भी मुझे मथा शक थी करी? मूंखे त इहा बि ख़बर न आहे त का हीर अगवा थी वई आहे। शक न पर पक आहे। सोराब तूं मुंहिंजो पुटु रही ऐं जेके तुंहिंजा लक्षण आहिनि न मां उन्हनि खां वाक़िफ़ आहियां। मां तू भली मूंखां साख वठ, मां इहो कमु न कयां। साख तुंहिंजी साख एतिरी त ख़राब थी चुकी आहे त सोराब मूंखे हाणे तुंहिंजी साख ते एतबार ई न आहे। ठीकु आहे, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ ॾिस मां हिन हीर खे कीअं थो हथ कयां। ॾिस सोराब, मां तोखे हुकुम थी ॾियां त हीर खे जल्दी वापसि कर। असांजो मक़सदु पीरनि खे परेशान करणु न आहे। असांजो मक़सदु सिर्फ़ु पीर अमजद जी गादी ते कब्ज़ो करणु आहे बस। अम्मा तव्हां भली मुंहिंजे मथां शक कयो, पर मां हिन मामले में न आहियां। हा, इहा हीर मां हिन पीर अमजद खे
जरूर वापस कराए ॾींदुसि, छो जो मुंहिंजा माण्हू इन मामले में काफ़ी तेज आहे। हा, जेकॾहिं तूं इन ॾोह जो ॾोहारी नाहीं न, हल हल पीर अमजद खे पक ॾे। अम्मा, पहिरीं ॻाल्हि त मां हीर खे अगवा नाहे कयो। पीर अमजद साईं, आउं सब कुछ बर्दाश्त करे सघां थो, पर पंहिंजी भेण जा वहंदड़ लुड़क बर्दाश्त नथो करे सघां। तव्हां हिन हवेली जा वॾा आहियो, असांजा बि वॾा आहियो। महिरबानी करे इन गोरी खे हिन हवेली मां कढी छॾियो। तूं केरु थींदो आहीं मुंहिंजी हवेली में दख़ल ॾियण वारो? मुंहिंजी हवेली में केरु रहे थो, केरु नथो रहे? जेकॾहिं मुंहिंजूं मुरीदाणियूं मुंहिंजी पनाह में अची हवेली में आयूं बि आहिनि, तूं केरु आहीं? हाँ, तूं केरु आहीं मूंखां पुछण वारो? त उन्हनि खे कढी छॾ। छो कढा? मुंहिंजी पनाह में आहिनि। जेकॾहिं को पखी या जानवर बि मुंहिंजे हद में अची पनाह में ईंदो आहे त मां उनखे बि पनाह ॾींदो आहियां। ही त इंसान आहिनि। जावेद, तुझी हैसियत ही ना है। छा तुझी हैसियत है? केड़ी तुझी हैसियत है जो तू मुखे तो चे? पीर अमजद शाह के, पीरानी गादी जे गादी नशीन के, जो मुखे तू सलाह तो दी। तू मां सामा जो भाउ आहियां। मुंहिंजी एतिरी इज़त आहे जो मां तव्हांखे सच चई सघां। अव्हां जी इज़त करणु मुंहिंजो फर्ज़ु आहे, पर भेण जे मसइले लाइ विढ़णु मुंहिंजो हक़ आहे। जावेद, बराबर तू मुंहिंजो सालो आहीं। तुझी भेण मुंहिंजी घरवारी आहे, मुंहिंजी इज़त आहे, मुंहिंजी हवेली में रहे थी। जावेद, मुंहिंजी हवेलीअ में मुंहिंजी मुरीदाणियूं मुंहिंजी पनाह में आयूं आहिनि। जेके मुंहिंजी पनाह में आयूं आहिनि, मुंहिंजी हवेली में मुंहिंजे बच्चनि वांगुरु रहनि थियूं। तूं छा आहीं मुंहिंजो सालो न? तुंहिंजी भेण मुंहिंजी घरवारी आहे। त पोइ छा हाशिमा, साबुल खे हासिल करणु बस ख्वाब ही रहंदो? छा मां कॾहिं बि साबुल जे आगोश में सुकून जी निंड न करे सघंदुसि? अदी ओ मुंहिंजी अदी, पीर अमजद शाह गादी नशी आहे। हू पंहिंजे हिकिड़े इशारे ते अलाए कंहिंखे माराए सघे थो। गादी में वॾी ताक़त अथई अदी। अदा जावेद जो को वार बि विंगो नथो करे सघे। हा, पीर अमजद जो खणी वार रिंगो न करे सघे थो। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। मुंहिंजी इज़त आहे, उन लाइ बि एतिरो एतिराम आहे जेतिरो मुरीदाणियुनि जो बि एतिराम थो कयां मां। हाणे तूं थो चईं त मां पंहिंजे ई मुरीदाणियुनि खे, पंहिंजे महिमाननि खे तड़े हवेली मां ॿाहिरि कढी छॾियां ऐं पंहिंजी महिमान नवाज़ी खे मां लॼायां? सिंध धरती मूंखे माफ़ न कंदी। सिंध जी इहा रिवायत न आहे त महिमान घर आए महिमान खे मां तड़े कढां, सो बि औरत ज़ात खे। मतां इहा ॿीहर ॻाल्हि कई अथई, सिपान काकड़े मां कढी छॾींदुसि आहे। न विसार त मां तुंहिंजो भेणियो बि आहियां ऐं पीराणी गादी जो गादी नशीन भी आहियां, पीर अमजद शाह। पर हीअ बानी मेहमान न मेज़बान थियण जी कोशिश करे रही आहे। मुंहिंजी भेण जो घर बर्बाद करे रही आहे। जेको टांडो खणींदो आहे उनखे बुर्ची ना ठाहिबो, पीर साहब ना ठाहिबो। वरी उहा ई साॻी ॻाल्हि।
मूं चयो न त संत धरती ते को बि घर में महिमान थी अचे थो, को पनाह थो वठे, असांजी इहा रिवायत न आहे त उन्हनि खे तड़े कढूं, बल्कि उन्हनि खे असां पनाह ॾियूं, तहफ़ुज़ ॾियूं। बार बार उहो ई रिंगट, हिननि खे कढ, हिननि खे कढ। ईअं न थिए त मां को ग़लति फ़ैसिलो करे विया ऐं तोखे बि पछताइणो पए, तुंहिंजी भेण खे बि पछताइणो पए। इन करे चवाई त न ॻाल्हि तूं डरी वञ। मां महिमान नवाज़ आहियां, पंहिंजी महिमानी तो कॾहिं बि न हटंदुसि। जेकॾहिं तूं हीर खे ज़िंदा ॾिसणु चाहीं थो त पोइ तोखे गोरी खे हिन हवेली मां कढणो पवंदो, पीर साहिब, कढणो पवंदो। ॻाल्हि ॿुध जावेद, ॻाल्हि ॿुध। हवेली मुंहिंजी आहे, मुरीदाणियूं मुंहिंजियूं, मुंहिंजी हवेली में मूं वटि पनाह में आहे मां धीअर ॿई। हीर वेंदी न गोरी हवेली छॾे वेंदी। तोखे जेको कुझु करणो आहे त वञी कर, बाक़ी ते ॻाल्हाइण में कहिड़ो फ़ाइदो। ठीकु आहे साईं, ठीकु आहे, मां सम्झी वियुसि साईं, मां सम्झी वियुसि। वो सम्झी हाणे हल न, हल हाणे तूं रेख कई ते मां हीअं कंदुसि, मां हीअं कर न, केरु तोखे रोकियो आहे? जावेद, जेकॾहिं तो हीर ऐं गोरीअ जे वार खे बि तो ॾिनो न त मां तुझे लाइ धरती ड्रामो करे छॾींदुसि। शायदि तोखे ख़बर न आहे त मां पीराणी गादी जो गादी नशीन पीर अमजद शाह आहियां। तोखे अञा मुंहिंजो हथ लॻो ई न आहे, तॾहिं तेतिरो ॻाल्हाईं थो। कढी छॾ गोरी खे, कढी छॾ हीर खे, छो कढियां पंहिंजी मुरीदाणियुनि खे? अहिड़ो ॾोह कयो आहे हुननि। मां त अमानत मालिकनि ताईं पहुचाइण आई हुअसि। मूंखे कहिड़ी ख़बर हुई त मालिक अमानत वठण खां इनकार कंदा। ख़बर नाहे त हीर कहिड़े हाल में हूंदी ऐं किथे हूंदी। गोरी, माण्हू पंहिंजे पाण खे ईअं ख़तमु नाहे करे छॾींदो। तूं त पंहिंजे पाण खे मौत जे मुंहं में वठियो थी वञी। धीअ गुम थी वई आहे मुंहिंजी। जवान धीअ जो ॾुख छा हूंदो आहे समीना, मूंखे ख़बर न आहे। मरी वञे हा न त 2-4 ॾींहं रोई पिटे माठ करे वञा, पर ज़िंदा धीअ जो ॾुख ईअं थी विसारे सघां मां? त पोइ छा थी पियो? इहा का नई ॻाल्हि त नाहे। हिन हवेलीअ में अलाए केतिरियूं आहूं ऐं दाहूं दफ़न थियल आहिनि। तुंहिंजी धीअ बि जेकॾहिं दफ़न थी वई त छा थी पियो? गोरी हवेली आहे, आज़ाद दुनिया नाहे। छा? पर मुर्शिद साईं त सोन आहे, नेक ऐं ख़ुदा तरस आहे। पर हिन हवेलीअ में अकेलो मुर्शिद साईं त कोन थो रहे। हिन हवेलीअ में साइमा बीबी ऐं शहनाज बीबी जहिड़ियूं बि रहनि थियूं। पर उहे त बीबियूं आहिनि। छा बीबियूं बि ईअं कंदियूं आहिनि? तोखे ख़बर ई न आहे गोरी, हिते मुर्शिद साईं खां लिखी छिपी छा थो थिए। हिते राति जी उंधाईअ में पीर सोराब बि ईंदो आहे। मुर्शिद साईं ॿाहिरि वेंदो आहे त पीर सोराब आज़ादु थी वेंदो आहे। इन करे तूं मातम बंदि कर ऐं हीर खे विसारे छॾ। सम्झ त हीर तोसां गॾु हिते आई कोन हुई। तूं चवीं थी त मां मञां थी समीना, पर हाणे ईअं कोन थी। साइमा बीबी, जेकॾहिं तो मुंहिंजी हीर खे हथ बि लाथो त मां तुंहिंजे बदन तां खल ई लाहे छॾींदसि। आशिमा, ज़माने खे यार अलाए छा माण्हू मां अदब ऐं एहतराम
ॾाढा साईं जो दौर हूंदो हो न, माण्हू असांजी एतिरी इज़त कंदा, एतिरी इज़त कंदा त असांखे कॾहिं कॾहिं इहो भाव थी पवंदो त किथे माण्हू ॾाढा साईं जी पूजा न कनि। ऐं हाणे हिकु टके जी छोकिरी साबुल असांखे खंगे ई कोन। सोराब साईं, बाबा अॻे चवंदो हो माण्हू पंहिंजा नंग हवेली न फ़ख्र सां मोकिलींदा हुआ, ऐं जॾहिं हवेली तां छोकिरी मोटंदी हुई त छोकिरी उनखे मुबारकबाद ॾींदी हुई। हाशिम, इन साबुल ताईं पहुचण में मूंखे सिर्फ़ 5 मिंट लॻंदा, 5। पर जेसी ताईं पीर साईं, जेसि ताईं इहो साबुल जो पीर साईं ॾिनो ज़िंदा आहे न, ओसि ताईं तव्हांजो ख़्वाब ई रहिजी वेंदो। त पोइ कासिम, इहो अञा ताईं छो ज़िंदा आहे? छा असां में एतिरी बि सग न आहे रही जो हिकु टके जे कमदार खे मौत जो मज़ो चखाए सघे? सोराब साईं, साईं ॾिनो मुंहिंजी हिकिड़ी हकल सां मरी वेंदो, छो त हाशिम जी हकल ॾूंगर ॾारे छॾींदी आहे। पर कमदार जे विच में पीर अमजद साईं थो अचे। त पोइ छा हाशिम, साबुल खे हासिल करण बस ख्वाब ई रहंदो? छा मां कॾहिं बि साबुल जे आगोश में सुकून जी निंड न करे सघंदुसि? छा हुन जूं सनड़ियूं ऐं तिखड़ियूं आंगरियूं कॾहिं मुंहिंजे वारनि में न फिरंदियूं? हा सरकार, साबुल तव्हांखे हथु कोन ईंदी, छो त साबुल हवा जो झोंको आहे जेको तव्हांखे हथु ई कोन ईंदो। ॿुधई नहीं छा? दादी छा चयो त भॼी वई हूंदी तुंहिंजी धीअ कंहिंसां? पंहिंजी धीअ खे पाण ॻोल्ह, असांखे छा ख़बर त तुंहिंजी धीअ किथे वई आहे? बदज़बान ज़ालिम औरत, अॼु मां तोखे सिधो कंदसि, अॼु मां तोखे कोन छॾींदसि। जेकॾहिं हिनजी भेण ऐं भाणेजी ॿिन्ही मौक़े खे को नुक़सानु पहुतो या क़तल थी वई, हुन ज़िम्मेदार तूं हूंदे। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। नामुमकिन खे मुमकिन बन, पीर सोराब जे अबे हथ जो कमु आहे। सोराब साईं, साबुल खे तव्हां मच्छर वांगुरु मारे सघो था। अड़े यार हाशिम, जेकॾहिं साबुल मरी वई न त पोइ पीर सोराब बि मरी वेंदो। जेकॾहिं तोखे मारणो आहे न त पोइ इन कमदार साईं ॾिने। पीर साईं, साबुल सां इश्क थी वियो अथव छा? हा यार हाशिम, मूंखे साबुल सां इश्क थी वियो आहे। पीर सोराब साईं, पोइ तव्हां साबुल सां शादी करे छॾियो न, हूअं बि तव्हांखे पीर अमजद रिश्तो त कोन ॾींदो। छा मां साबुल जहिड़ी औरत खे बीबी बणाए हवेली में वठी अचां? न हाशिम न, साबुल जहिड़ी छोकिरी हवेली में रहण जहिड़ी न आहे। बाबल साईं, तव्हां साबुल सां निकाह करियो, वधीक खित करण जी ज़रूरत ई न आहे। चंद पताशा विराए माण्हुनि खे ॾेई अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह। ऐं हा, जॾहिं उहा जी दिलि भरिजी वञे न
माइटनि ना मोकिले छॾिजोसि। यार हाशिम वॾो लाभ वाह जो सलाह ॾिनी अथई। जेकॾहिं की सिधी आंगुर सां न लिखियो त आंगुर टेड़ी घणी ऐं असां बि ईअं ई कंदासीं, ईअं ई कंदासीं। अदी मूं अदा जावेद खे चई छॾियो आहे, जीअं तुंहिंजो पुटु तोखे प्यारो आहे ईअं ई असांखे ॿिन्हिनि खे जावेद बि प्यारो आहे। अदी ओ मुंहिंजी अदी, पीर अमजद शाह गादी नशीं आहे। हू पंहिंजे हिकिड़े इशारे ते अलाए कंहिंखे माराए सघे थो। गादी में वॾी ताक़त अथई अदी। अदा जावेद जो को वार बि विंगो नथो करे सघे। हा, पीर अमजद जो खणी वार रिंगो न करे सघे थो। इन गौरीअ खे 3 कपिड़नि में कढी त सघे थो। मां बि चई छॾियो आहे अदा जावेद खे कि हुनखे इन 3 कपिड़नि में हिन हवेली मां कढ। मां बि हुनखे ज़िंदा दफ़न करे छॾींदसि। मां बि ॾिसां थी त पीर अमजद मूंखे छा थो करे सघे। हाणे उहो ज़मानो गुज़री वियो जॾहिं हिन हवेलीअ में बानियूं दफ़न थींदियूं हुयूं, पर हाणे हिन हवेलीअ में बीबियूं दफ़न थींदियूं ऐं जंहिंखे दफ़न कंदसि आऊं। हा हा, ॻाल्हाई छा थी? ज़रो बि तोखे शर्म नथो अचे? बीबियुनि सां ईअं ॻाल्हाइबो आहे छा? वॾी ॻाल्हि आहे, जंहिंजो खाई थी उनखे ई थी ॾंद ॾेखारी। हीर किथे आहे? मूंखे ख़बर नाहे। ॻाल्हि त ॿुध थी तुंहिंजी, पुछी असां खां थी, वञी पंहिंजी धीउ खे पाण ॻोल्ह। असां तोखां कॾहिं पुछो आहे त असांजी धीअरूं किथे आहिनि? भॼी वई हूंदी कंहिं यार सां गॾु। तोखे त ख़बर हूंदी न त कहिड़ा कहिड़ा यार अथसि। उन सां वञी पुछी न, वञी ॻोल्हे अची न। या तूं त ख़ामोशी रहो। हीउ असां ॿिन्हिनि जो मामिलो आहे। ईअं न थिए त हिन खे छॾे मां तुंहिंजी खल लायां। ॿुधाए साइमा बेगम, मुंहिंजी हीर किथे आहे? ॿुधई नहीं छा? दादी छा चयो त भॼी वई हूंदी तुंहिंजी धीअ कंहिंसां? पंहिंजी धीअ खे पाण ॻोल्ह। असांखे छा ख़बर त तुंहिंजी धीअ किथे वई आहे? बदज़बान ज़ालिम औरत, अॼु मां तोखे सिधो कंदसि। अॼु मां तोखे कोन छॾींदसि। मारे छॾी करी छा थी? ऐं कोई आहे कोई इनखे सम्झाएसि ॾाइण खे। मूंखे मार मां पाए खलीफ़ा जी बाबा साईं। जेकॾहिं हीर पीर सोराब वटि नाहे, वो वही त केॾां वई? केॾां वई हीर? ज़मीन खाईयसि या आसमान ॻीहुसि, का ख़बर नथी पए। खलीफ़ा तुंहिंजो इन पीर जावेद जे बारे में छा ख़्यालु आहे? बाबल साईं, उन तरफ़ मूं सोचियो ई नाहे, पर पीर जावेद अहिड़ो माण्हू नाहे बाबा। अरे बाबा ही छा पिया कयो? वायो वेहो। दादा चवण पिया आहियो? पीर साहब मञा थो त असांखां तमामु घणियूं ख़ताऊं थियूं। असांखे ख़ताऊं माफ़ कयो।
पंहिंजा नंगा संजावा लिखियो बस। पीर बख्श, तुझी ज़बान मां इहे लफ़्ज़ ॿुधी मूंखे ॾाढो ॾुख थियो आहे, ॾाढो ॾुख थियो आहे। उहो इन्हीअ करे छो त तोखे इन मामले जी सॼी ख़बर आहे। पीर बख्श बाबा, तू बेख़बर न आहीं, बाख़बर आहीं। सॼी तोखे ख़बर आहे। तुंहिंजा नंग, तुंहिंजी भेण, तुंहिंजी भाणेजी मुंहिंजी हवेली में क़ैद न आहिनि, मोट महफ़ूज़ आहिनि। ॿी ॻाल्हि त पीर बख्श, तुंहिंजी भेण ऐं तुंहिंजी भाणेजी, मूं उन्हनि खे ज़बरदस्ती पंहिंजी हवेलीअ में क़ैद करे कोन रखियो। ऐं हा, न ई मूं वटि बानी थी कमु कनि थियूं, मूं वटि महफ़ूज़ आहिनि। पीर बख्श, हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुध, तुंहिंजा नंग मुंहिंजी हवेलीअ में राज़ ख़ुशीअ सां आयूं ऐं राज़ ख़ुशीअ सां वेठियूं आहिनि, ख़ुशो खुरम आहिनि। न ई मूं हुननि ते का बि ज़बरदस्ती कई आहे, न ई ज़बरदस्ती करण जो इरादो आहे। जेसिताईं हुननि जो दाणो पाणी मुंहिंजी हवेली में हुननि जो आहे, तेसिताईं रही सघनि थियूं। जेकॾहिं तोखे को एतिराज़ आहे त ॿुधाए। मुर्शिद साईं, असीं सभु मेड़ खणी आया आहियूं। पीर भाई जी हालत ख़राबु आहे, ही पंहिंजी भेण ऐं भाणेजी लाइ परेशान आहे। महिरबानी करे हिनखे भेण ऐं भाणेजी मोटाइजो पीर साईं। बाबा साईं ॾिना, तूं इहो सभु कुझु नथो ॼाणी, छा थिए पियो, छा न पियो थिए, छा वहे पियो, छा वापराए पियो। जेको कुझु आऊं सम्झां तोखे का बि ख़बर कोन्हे। साईं ॾिना, मां तुंहिंजी ज़बान खे पाणी ॾियां थो, मां तोखे मान ॾियां थो, तुंहिंजी ॻाल्हि बि क़बूल कयां थो। पीर बख्श जा नंग जेकॾहिं मां हिननि खे ॾियां थो, ही वठी थो वञे, फर्ज़ कर, ऐं उन खां पोइ जेकॾहिं हिन जी भेण ऐं भाणेजी ॿिन्ही मौक़े खे को नुक़सानु पहुतो या क़तल थी वई, हुन ज़िमेदार तूं हूंदे। हुन जवाबु केरु ॾींदो मूंखे? मुर्शिद साईं, अव्हां इहो छा पिया चयो? पीर बख्श पंहिंजी भेण खे मारींदो? मुर्शिद साईं, ईअं थी नथो सघे। हा साहिब ॾिना, तूं उमिरि किथे गुज़ारी आहे? इहा छा वार उस में कया अथई छा? ज़माने जो थियल वेठल आहीं, तोखे सॼी ख़बर आहे। बग़ैर हथियार जे बि माण्हू क़तल करे छॾींदा आहिनि, घुटा ॾेई ॻिची में रसो विझी फाई ते टंगे छॾींदा आहिनि। इहो बि खून में शामिल थो थिए, क़तल में शामिल थो थिए। ईअं बि खून थिया आहिनि, क़तल थिया आहिनि। साहब ॾिना ऐं साईं ॾिना, तव्हां ॿई गौर सां ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी। हिन सां सलाहड़जी आया हो न पीर बख्श सां, हाथी बणिजी हिते पहुता हो न। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुधो, ही पीर बख्श पंहिंजी भाणेजी जी शादी पंहिंजे पुट साले सां करण थो चाहे। ॿुधो, वेठो तो साहब, पुछोसि। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो, हिन जी जेका सॻी भेण आहे न, उहा नथी चाहे त हुन जी धीअ जी शादी हिन जे पुट सां थिए। हाय हवेलिया में मां की